अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 ऑगस्ट थर्सडे ऐं असां वटि थिया आहिनि हिते सुबुह जा 11 ऐं पाकिस्तान में थियो हूंदो 1। सो हे मां कंटिन्यू ठाहींदी रही आहियां ऐं हे ॿई उनूं जीअं त थुलियूं आहिनि ऐं हीअ वारी सनी आहे त सनी उन मां हीअ फ्रिल जेका मां ठाहियां थी थोरी सनी थी ठही, पर नो प्रॉब्लम, हली वेंदो सभु कुझु, त जुगाड़ी कमु आहे। ऐं मां कल्ह तव्हांजे लाइ हिकिड़ो क्वेश्चन रखियो त ॿुधाइजो त हे मां छा थी ठाहियां, त तव्हां मां कंहिं बि मूंखे जवाबु न ॾिनो, थोरो आइडिया बि न ॾिनो त मां छा थी ठाहियां। ख़ैरु आहे, का ॻाल्हि न आहे। सो मुंहिंजो फ़ोन जो स्टैंड हिते पियो आहे, हिते वेही हाणे मां वीडियोज़ ॾिसंदमि ऐं कलाकु जेको आहे पूरो मां इनशा आर हणंदमि, छो त 11 थिया आहिनि, 12 बजे हिते थींदी आहे ॿिए पहिरीं जी निमाज़। त बसि कमु हाणे कंटिन्यू आहे, ख़बर न आहे सॼे ॾींहं में बाक़ी मां तव्हां सां छा छा शेयर करे सघंदमि। सो फ़िलहालु एतिरो आहे। 12:कुझु थिया आहिनि, पूरो 1 कलाकु मां हिते क्रोशे कंदी रही आहियां, जंहिंमें हिकिड़ो मां हे कंप्लीट कयो जेको मुंहिंजो पहिरियों अधु में हो, हिकिड़ो हे फुल नओं ठाहियो ऐं हिकिड़ो वरी स्टार्ट कयो आहे। कलाक में एतिरी आर हई आहे मां। सो हाणे निमाज़ जो टाइम आहे, ॿिए पहिरीं जो निमाज़ पढ़बी, उनखां पोइ ॾिसजे त अॻियां छा छा थो थिए। ऐं हिन में हिकिड़ी मां हीअं स्टार्ट करे छॾियो आहे, थोरो ठाहे छॾियमि त हे 2 हे आहिनि हिन शेड में, 3 हे थी वेंदा ऐं मां चयो त हे बि 2 हुजनि, त इहो हिकिड़ो ॿियो हिन जो अञा मां ठाहींदमि इनशा। सुराण पचायूं बेसण जूं टिकियूं, ऐं मुंहिंजो त हाणे ख़्यालु आहे त लंच जे लाइ कुझु न बचंदो, छो त हे बि आहे ऐं माशाल्लाह हिंदाणो बि आहे ॾाढो सारो। ऐं राति जे लाइ असां पचाईंदासीं अॼु दाल चांवर ऐं पटाटनि जूं टिकियूं। दाल सुराण भिॼाए रखी आहे, फ्रिज में पई आहे ऐं पटाटा हिते बॉइल था थियनि। सो इहो थींदो असांजो सिंपल ऐं मज़ेदार डिनर। ऐं लंच में बेसण जूं टिकियूं ऐं फ्रूट। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं दाल खे रखियो अथमि हल्की बाहि हिते त जीअं पचे। लीमो आहे जेको पटाटनि जे कटलेट्स में विझंदमि, उनखे हिते कढी रखियो आहे त जीअं गरम थिए, छो त गरम थींदो त सुठी रस निकिरंदसि। गरम माना ज़रूरी न आहे त ईअं तेज़ बॉइल थी वञे, बल्कि फ्रिज जी जेका थधाणि आहे उहा ख़तमु थी वञे। सुराणे हिते पटाटा मैश करे वई आहे ऐं असां वटि धाणा बाणा कुझु न आहिनि हिन महिल। मुंहिंजो पुटु शाम जो ईंदो त उहो वधी ईंदो, पर मां सोचां थी त हिननि खे ईअं ई पचाए रेडी कयां बिना धाणनि जे। हालांकि दाल हुजे या अहिड़ी का ॿी शइ हुजे त उन्हनि खे असां बिना धाणनि जे पचाईंदा न आहियूं घणो करे। दाल बि लॻे थो सुठी आहे, इलाही सुठी ॻरी वई आहे हाणे। ऐं मंझंदि जो बसि असां रुखियूं कुझु बेसण जूं टिकियूं खाधियूंसीं। ऐं हे आहिनि ॾोका, हे उहे तारीख़ी ॾोका आहिनि जेके हिते अचण सां असां वरिता हुआ ऐं वॾनि प्यालनि मां थींदा थींदा हाणे हिकु नंढे प्याले में बचिया आहिनि ऐं ॾोकनि जे बजाए हाणे कंप्लीट खारकूं थी वियूं आहिनि। पर 2-2 ॾोका रोज़ु माशाल्लाह इंजॉय कंदी आहियां, जेके हाणे ऑलमोस्ट खारकूं ई आहिनि। सो खाधो बि पचे थो गॾु गॾु ऐं थोरो घणो हीअ कमु बि हलंदो हिते। सांझे जी निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, 2-3 मिंट आहिनि अञा, त मां सोचियो 2-3 मिंट तव्हां सां कचहरी करे वठां। ऐं रिकॉर्ड करण लाइ हिते घणो कुझु आहे न, इन करे घर में त व्लॉग ठाहिणु कुझु मतिलबु वॾो व्लॉग ठाहिणु पॉसिबल न आहे। सो आर हयमि अॼु, थोरो घणो कुकिंग कयमि ऐं मां सोचियो त हाणे वधीक मूं वटि कुझु बि न आहे ॻाल्हाइण जे लाइ ऐं कुझु करण जे लाइ, त व्लॉग आख़िर कीअं कंप्लीट थिए। पोइ सोचियमि भला थोरी गपशप थी वञे त बहितरु आहे। ऐं कुझु वधीक ई फ़ुर्सत आहे बावजूदु इन जे जो मां खोड़ सारा कम खणी आई आहियां। जीअं त मां ॿाहिरि वेंदी रहंदी आहियां, सब्ज़ी वरिती, भाॼी वरिती, दवाऊं वरितियूं, कॾहिं फ्रूट वठिणो आहे, कॾहिं कोई सिलाई जे सिलसिले जो को कमु हूंदो आहे, कपिड़ो वरितमि, कॾहिं रवनि खे पीको करायमि, यानी मूंखे डिफरेंट कम हूंदा आहिनि ॿाहिरि। ऐं मेन कमु हूंदो आहे मूंखे मुंहिंजो प्लांट्स जो ऐं सिलाई, उहे त मूंखे हिते आहिनि कोन, मां बिल्कुलु ई फ्री आहियां। सो इलाही सारी प्लैनिंग कंदी रहंदी आहियां डिफरेंट वीडियोज़ ठाहिण जी। ऐं जीअं मां आर खणी आयमि हाणे त इतफ़ाक़ सां ॾिठमि त सेम कलर्स आहिनि जेके एम्ब्रॉयडरी में हुया, त मूं चयो हिकिड़ी थीम ठाहे करे कमु कजे, सो वाह जी शइ ठहंदी जेका बि ठहंदी ऐं मुंहिंजी वीडियो बि ठहंदी थी वञे ऐं मुंहिंजी मसरूफ़ियत बि रहे थी ऐं कुझु शेयर करण लाइ बि तव्हां सां मूंखे मिली पवंदो। उनखां अलावा बि इन कलर स्कीम में मां कुझु शयूं ठाहींदमि आस्ते आस्ते। ऐं मटीरियल जाम आहे मां वटि, पाण खणी बि इलाही आहियां, खुटो त
हिते दुकान माशाल्लाह ॾिसो था, हिकिड़ो मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां, मौक़ो मिलियो त ॿियनि ते बि वेंदासीं। छा आहे जो नथो मिले, हर शइ थी मिले, तंहिंजे करे तव्हां कुझु वठी बि सघिजे थो। सो सुराण वठी आई एक्रेलिक पेंट्स ऐं ब्रशिस, उहे बि पिया आहिनि। मूं चयो बि हितां ॻोल्हियां थी 3 दॿा घर मां। पर जो मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जो मुंहिंजी दिलि मतिलबु जे चवंदा आहिनि हाँ कुरे थो मुंहिंजो। केॾियूं केॾियूं सुहिणियूं बोतलूं दॿा क़िस्मे क़िस्मे जा सॼा गंद में डस्टबिन में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते हाणे छा कबो उन्हनि जो, हर माण्हू त मां वांगुरु न यूज़ कंदो आहे उन्हनि खे, ऐं यूज़ करे बि कबो छा, अहिड़ा त हिते रोज़ु ईंदा आहिनि। ऐं मां खणी नथी सघां हितां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हिते सॼो कचिरो मेड़ण त न आई आहियां। त मां सॼे शहर जा 3 दॿा मेड़े पाण सां साण खणी अचां। सो ॾिसी ॾिसी मूंखे आइडियाज़ ईंदा आहिनि त भई अड़े हिन मां त हे पियो ठही सघे, हिन मां हे ठही पियो सघे। पर हाणे छा बि ठही सघे, ख़ैरु आहे, कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं जेका डेकोरेशन मां हल्की फुल्की सोचां थी, कुझु त मां प्लांट्स वठी छॾिया आहिनि इलाही सारा, उहे बि आहिनि। ऐं कुझु मां शयूं ठाहींदमि जेके सजाइण जे लाइ, त मिड़ई मूंखे विंदुर मिली पई आहे। सो विंदुर ज़रूरी आहे न, ख़ाली दिमाग़ शैतान जो घरु। सो आराम करे करे बि आराम ई थी वियो आहे हाणे, त बसि ॿियो कुझु आहे कोन। सो बहरहाल जेके बि शयूं असां मतिलबु रॉ मटीरियल चवां मां उनखे, जेको बि असां उछलाईंदा आहियूं 3 दॿा, त पहिरियों मां उनखे हिकु नज़र ज़रूरु ॾिसंदी आहियां त हिन मां छा पियो ठही सघे। ऐं इलाही सारियूं बोतलूं बॉक्सिस वग़ैरह वग़ैरह। ख़ैरु इहा हुई कचहरी। सुभाणे जुमो आहे, छंछरु परीहं, त इहो हिते वीकेंड आहे, त वरी निकिरंदासीं किथे न किथे। ऐं मां बि सर्च कंदी रहंदी आहियां त कहिड़ी जाइ आहे जेका मां घुमां, कहिड़ा कहिड़ा स्टोर्स आहिनि जेके मूंखे ॾिसणु घुरिजनि। ऐं घुमाइण जूं जायूं त तारीख़ वठी वेंदो पाण ई, जीअं असां स्काई ब्रिज ते वियासीं। ऐं बाक़ी मां ॻोल्हियां पई जीअं आर्ट एंड क्राफ्ट जा स्टोर, ऐं जेके सिलाई जी जेके सप्लाइज़ आहिनि, ओड़ी शयूं। भले मां हाणे जीअं पोइ दुकान ते वियासीं त मां कुझु ख़ासि त न वरितो, पर दिलि ख़ुशि थी ॾाढी, छो त जेको कुझु हुते टूल्स वग़ैरह अवेलेबल आहे, इलाही सारा त मूं वटि आहिनि। ऐं ॿियो त हाणे मुंहिंजी कमु करण जी उहा हिमत, उहो जोश या ओतिरी तवाना ई न रही आहे जो मां अञा वठां। पोइ बि ख़ैरु घटि कोन थो थिए। त चवंदा आहिनि चोर चोरी से जाए, हेरा फेरी से न जाए। सो मां न कंदे बि घणो ई कुझु वठी वरितो आहे। सो अलाह कंदो हुननि खे सजायो कबो। ऐं इलाही सारी शयूं गिफ्ट्स में वेंदियूं डिफरेंट माण्हुनि ॾे, जिन जी मूंखे ख़बर आहे, जेके मुंहिंजे मूं जहिड़ा अफ़ाल रखनि था उन्हनि ते लाइ। सो बहरहाल ॾाढो सुठो प्यारु भरियो वक़्तु गुज़रे थो, ऐं ॿचनि सां गॾु रहण जो मज़ो ई अलॻि आहे। सो असां इंजॉय पिया कयूं। स्कूल खुली वियो आहे सुराण जो, पर सुराण मोकलूं वरितियूं आहिनि, त जेतिरो बि असांजो अक्टूबर जे फस्ट वीक ताईं असां हिते हूंदासीं इनशाला। सो जॾहिं बि अलाह लिखियो हूंदो वापसी जो दाणो पाणी, त या त उन डेट ते जंहिंजूं असांजूं ऑलरेडी टिकट्स वरितल आहिनि, रिटर्न टिकट्स। ऐं जेकॾहिं उन डेट ते न बि वञी सघियासीं, त जेका डेट अलाह लिखी हूंदी उन ते पाणी पहुची वेंदासीं, अलाह कंदो ख़ैर सां। ऐं मां पंहिंजे प्लांट्स खे ऐं सिलाई मशीन खे इलाही मिस थी कयां, पर ईअं एॾो बि मिस नथी कयां जो मां चवां त मां मोटी थी वञां। मोटा कोन थी मां, अञा मूंखे हिते इलाही लालच आहे, अञा मूंखे हिकु दफ़ो मके ऐं मदीने वञिणो आहे। अलाह कंदो, अलाह जी महिरबानीअ सां, उनजे हुकुम सां, उनजी मदद सां इनशाअल्लाह। सो दुआऊं आहिनि तव्हां सभिनीनि जे लाइ इलाही सारियूं, मूंखे बि पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। ऐं छा बि कयां थी सॼो ॾींहुं, जहिड़ा तहिड़ा बि व्लॉग्स ठाहियां थी, कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे, ठीकु आहे न। सो बसि इहो ई आहे, जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरियां। सो मोकिलायां थी मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यारु, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि जो आबाद जो इनशाअल्लाह। नेक्स्ट कंहिं बि वीडियो में मिलंदासीं, ख़बर न आहे कहिड़ी, पर मिलंदासीं इनशाअल्लाह। अल्लाह भाई।